लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु वेठी आहे असांजी मोहतरमा परवीन खोसो लाड़काणे ज़िले जे हिकिड़ी वसंदी कोठी कलोड़ो यूनियन काउंसिल जी आहे ऐं असां हुन सां अॼु ॻाल्हायूं था त हुन पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी ऐं किथां खां किथे मंज़िलूं कंदी हिते पहुती आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। वॾी महिरबानी। सभु ख़बर मूंखे तव्हांजे पंहिंजे ज़ाती घर जो वालदेन जो ॿारनि बच्चनि जो हाल अहवाल ॾियो। जी सर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो परवीन खोसो आहे ऐं मां ॻोठ प्यारे बंसी जी रहंदड़ आहियां ऐं मुंहिंजी यूनियन काउंसिल कोठी कलोड़ी ऐं तालका डिस्ट्रिक्ट असांजो लाड़काना आहे ऐं मुंहिंजी पैदाश 1980 में ॻोठ प्यारे बंसी में थी ऐं मुंहिंजो वालिद साहब जेको हुयो अब्दुल गनी नालो हुयुसि खोसो। मुंहिंजो वालिद साहब जेको हुयो त उन हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी मां LLB कई हुई, पर शायदि असांजी जेके बिरादरी जा झगड़ा थींदा आहिनि माना उन वॾेरे सां असांजा थिया हुआ त असल में जेको मुंहिंजो ख़ानदान हो असांजी सॼी माना मुंहिंजे ॾाॾे खां वठी पढ़िया लिखिया मौजूद हुया। पोइ शायदि माना इलेक्शन जा सियासत जे करे उन वॾेरनि सां नाठा हुया त उन करे जेको त जॾहिं मुंहिंजे वालिद साहब हुते LLB पास कई त उन ई दौरान जेको हुयो त मुंहिंजो जेको वॾो चाचो हुयो क़ाइम ख़ान उनखे उन्हनि शहीद करे छॾियो जहिड़नि जे करे। ऐं उन्हनि ई वरी माना उल्टा केस करे वरी मुंहिंजो ॿियो चाचो जेको हुयो उन वक़्त जो वॾो माना हकीम हुयो डॉक्टर अब्दुल खोसो उनखे जेल में विझरायो ऐं वरी माना असांजी बदनसीबी हुई असांजे ख़ानदान जी त वरी माना जेका वॾी ॿोॾ आई हुई त उहा उन ई माना दौरान ॿोॾ अचे वई। पोइ जेको मुंहिंजो वालिद साहब आयो माना उनखे चइनि ख़ानदाननि जी जेका फैमिली सॼी उनजी माना ज़िम्मेवारी थी वई, किफ़ालत उनखे करणी हा। पई। माना हिकिड़ो चाचो मुंहिंजो शहीद थी वियो, ॿियो चाचो जेल में अची वियो ऐं जेको मुंहिंजो टियों चाचो हो त उहो पंहिंजो ज़हनी तहाज़ुन माना जेको विञाए वेठो चरियो थी वियो। माना मुंहिंजो वालिद साहब अकेलो हुयो, उनजी माना 3 भाउरनि जा पंहिंजी माना औलाद उनखे हुई त पोइ शायदि उन माना उन जेको त मुंहिंजो वालिद साहब अॻिते न वधी सघियो। हा, घणा भाउ भेणूं? असां 6 भेनर ऐं 1 भाउ। अच्छा, हा। तव्हां पढ़ियो सभु? पोइ मुंहिंजे वालिद साहब जी माना ख़्वाहिश हुई त मां पंहिंजी जेको औलाद खे पढ़ाईंदमि, मां त कुझु न करे सघियमि माना हेॾो पढ़ियो लिखियो ऐं माना मुंहिंजो वालिद साहब चवंदो माना असांजो अहिड़ो माहौल पंहिंजे घर जो त असांजे माना ॻोठ त छा यूनियन काउंसिल में पहिरियों मुंहिंजे वालिद साहब जेकी टेलीविज़न आंदी ऐं माना सॼे माना यूनियन काउंसिल जा माण्हू अचे ॾिसनि पिया त माना अब्दुल गनी हिकिड़ी अहिड़ी शइ आंदी आहे दॿे वांगुरु आहे पर उन में माण्हू ॻाल्हाइनि था अखियूं शिंभनि था असां ॾिसूं इहो छा आहे। ऐं मुंहिंजे वालिद साहब जो चवणु हूंदो असां नंढियूं हुयूंसीं त पोइ मुंहिंजो वालिद साहब चवंदो त माना मुंहिंजी जेके धीअर हो तव्हां माना जीअं नंढिड़ो ॿारु माना साल ॾेढ जो थींदो आहे त अम्मा ऐं बाबा सिखंदा त चई मुंहिंजा ॿार वरी चवंदा अॼुकल्ह सिखंदा हुआ। पोइ माण्हू चवंदासीं इहो तुंहिंजा ॿार माना नंढिड़ा इहो अवली लफ़्ज़ छा था सिखनि था अॼुकल्ह। पोइ मुंहिंजो वालिद साहब चवंदो हुन वक़्तु BBC लंडन माना मुकमल मुंहिंजो बाबू जेको रेडियो ॿुधंदो हो ऐं पोइ 8 बजे प्रोग्राम राति जो हलंदो हो। पोइ असां नंढिड़ा हूंदा हुआसीं न पोइ कोई बि ॻाल्हाईंदो असां ॿियो लफ़्ज़ माना इहो चवंदा हुआसीं अॼुकल्ह त पोइ माण्हू चवंदा हे छा था चवनि। पोइ वरी असांजी माना शायदि बदनसीबी पोइ असांजो बाबा जेको उहो असां सां साथ न ॾेई सघियो, गुज़ारे वियो। उनजी ख़्वाहिश हूंदी त मां जेको आहे न पंहिंजे ॻोठ मां निकिरंदुमि मां पंहिंजी न्याणियुनि खे माना अहिड़े माहौल मां। पोइ मुंहिंजो वालिद साहब गुज़ारे वियो। तव्हांजी अम्मा? मुंहिंजी अमड़ हुई, पोइ उहा देरि गुज़ारे वई, उहा बि पढ़ियल? हा न, मुंहिंजे वालिद न हुई पढ़ियल। पोइ जॾहिं मां माना 1986 हुई त असांजे ॻोठ में जेको वॾेरनि स्कूल बंदि कराए छॾियो, मूंखां वॾी मुंहिंजी भेनर न पढ़ियूं। पोइ मां जेको त छा चई बंदि करायो? जेके वॾेरा बसि उहे मास्तरनि खे न पिया छॾनि ॻोठ में माना पंहिंजा माल पिया ॿधनि अन्न पिया रखनि अनाज उन में रखनि पिया छो हो चवनि पिया त माना हीअ गवर्नमेंट खे असां ज़मीन ॾिनी आहे न स्कूल लाइ, असांजी मर्ज़ी आहे असां जेको बि कयूं। पोइ उन वक़्तु माना असांजे ॻोठ जे भरिसां 2 किलो खनि मीटर गुलाम मोहम्मद वाहण ॻोठ, पोइ उतरे मां प्राइमरी 5 दर्जा पढ़ियमि। माना का बि छोकिरी ॻोठ जी न हलंदी, मां अकेली हुयमि, 4 छोकिरा हुया मुंहिंजे ॻोठ जा, उन्हनि सां गॾु मां उते वियमि ऐं मां 5 दर्जा पढ़ियमि। पोइ वरी उन खां पोइ मुंहिंजी ॿी जेकी भेण हुई वरी उहा पोइ मैट्रिक पढ़ी। पोइ उन जे दौरान असांजे ॻोठ में प्राइमरी स्कूल खुलियो। पोइ मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजो नंढो भाउ 5 ॻोठ पढ़िया
पोइ वरी ठूक चौसूर असांखे जेको आहे त 4 किलोमीटर आहे। पोइ वरी उन्हनि वरी जेके 6हीं में दाख़िला मुंहिंजी भेण ऐं भाउ गॾु वरिती, उहे हुते पढ़ंदा हुआ। पोइ उन खां माना असांखे बचपन खां शौक़ु हो, माना असांजो घरु जेको पढ़ियो लिखियो हूंदो हो, मुंहिंजा चाचा सभई रेडिया टीवियूं, असां माना झगड़ा मुंहिंजो मूंखे अहिड़ो माना दिलि में मूंखे हूंदो हो त असां माना अहिड़ो को कयूं, असांखे अहिड़ो को मिले हिकिड़ो चांस त असां जेके झेड़ा झगड़ा जी माना इन झेड़नि असांजी ज़िंदगी जेका असांजे ख़ानदान जी ई करे छॾी, जेकर झेड़ा झगड़ा न थियनि त बहितर आहे। पोइ असांखे ज़हन में हूंदो। पोइ वरी मुंहिंजी शादी थी, मुंहिंजे पंहिंजे सौट हो, पोइ असांजी शादी थी उन सौट सां। वरी उन मुंहिंजे घरवारे जेका त माना मूंखां चोरी जेको अलॻि ॿी शादी करे छॾी। ऐं मूंखे जेको पहिरियां जेके 2 ॿार ॼाया त माना एबनॉर्मल हुया मुंहिंजा ॿार उन्हनि जा। पोइ असां डॉक्टरनि ॾे वेंदा त उहे चवंदा हुआ त माना इहो जेको आहे त तव्हां माना पाण में जेके कज़न्स इन जो माना इन जे करे इहे थियो आहे, ॿियो कोई मसइलो न आहे। पोइ मुंहिंजे घरवारे चयो त न माना मूंखे पाण खे पर्सनल माना जेको आहे डॉक्टर इहो न चयो, न डॉक्टराणी चयो, त मुंहिंजे घरवारे चयो त मूंखे डॉक्टर चयो आहे त जेका तुंहिंजी घरवारी आहे त इहा इन जी माना ज़िंदगी घणो इहा जीअरी न हूंदी, हिनखे कैल्शियम कोन्हे ऐं हिन जा ॿार बि तॾहिं था थियनि। पोइ उन ॿी शादी कई। पोइ माना मां पंहिंजे जेको आहे त भाउ ॾे हली वई हुयमि, मां पंहिंजे भाउ सां गॾु रहंदी हुयमि। माना शुरू में मुंहिंजो घरवारो मूंखे ख़र्चु ॾींदो, पोइ मुंहिंजो ख़र्चु बंदि करे छॾी, मूंखे ख़र्चु न ॾिनई। पोइ माना मां हुनखे चवराए बि पंहिंजे घरवारे ॾे, मुंहिंजो भाउ चयसि त जेकॾहिं तुनखे ख़र्चु नथो ॾे त भाउ तूं बसि हथ कढ, बसि तूं असांजे घरु आहे। माना मां चयो कोर्ट वञा, वरी मुंहिंजो भाउ चयो न, माना सभिनी चयो त न वरी असांजे ख़ानदान जूं औरतूं कोर्टुनि ते वञनि, इहो बि सही न आहे। माना मां पंहिंजे घरवारे खे चयो त जा मूंखे आज़ादु कर, या मूंखे ख़र्चु ॾे, त उन इहो चवरायो त न, ऐं जेको आहे त हिनखे मां आज़ादु कयां थी, ॿी शादी कंदी, मां हिनखे आज़ादु कॾहिं बि न कंदुमि, हीअ इन लाइ थी चए। मां पंहिंजा ॿार पाण सां गॾु रहिया। माना जिन वक़्तु मूंखे घरवारे कढियो त मुंहिंजी जेका अधरी आहे त उहा 2 सालनि जी ऐं अधरो ॼायो हो, महीने हिकिड़े 2 जो हुयो नंढड़ो। हाणे उहे माशाल्लाह मुंहिंजा ॿार सही आहिनि। हाणे अधरी जेका मुंहिंजी मैट्रिक क्लियर कई अथई ऐं अधरो मुंहिंजो जेको 8 क्लास में पढ़ंदो आहे, पढ़ंदा आहिनि, उहे होशियारु आहिनि माशाल्लाह। ऐं माना मुंहिंजी ख़्वाहिश आहे त माना मां अॻिते हली मां पाण न पढ़ियमि, मां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायां। पोइ असांजे बाबा जेको असांखे नंढे लाइ खां वठी उन जी हिकिड़ी ज़मीन हूंदी 4 एकड़, उन में वाड़ी वखरी सब्जियूं पोखींदो, पोइ असां बि उन वटां सिखंदा हुआसीं। पोइ मां पंहिंजे अमड़ सां गॾु, मुंहिंजो ॿियो भाउ जेको उन सां गॾु असां हुते माना सब्जियूं पोखींदा हुआसीं, वाड़ी कंदा हुआसीं। उन मां माना मां पंहिंजा ॿार पालींदी हुयमि, भाॼियूं खपाईंदा हुआसीं, सब्जियूं, या जेको घर में हुनुरु थिए थो टोप वग़ैरह उहो सिलाई कंदी हुयमि। पोइ उन खां बाद में जेको आहे त माना असांखे हिकिड़ो हूंदो हो दिलि में त अॻिते निकिरूं, पर असांखे न ई ख़बर। पोइ जॾहिं 2016 में माना सरसो वारा आया, सर्वे कयूं त असां गुरबत जी सर्वे था कयूं, गुरबत जी। त माना इहो लफ़्ज़ मां माना सर्वे त थींदी आहे, माना कीअं था चवनि, गुरबत जी सर्वे छा हूंदी आहे। पोइ उन्हनि इहो चयो त असां सर्वे था कयूं, पोइ जंहिंजो जंहिं बि माना घराणे जो 0 खां 23 स्कोर ईंदो, उहो माना असांजी नज़र में उहो ग़रीब आहे, ऐं 0 खां 23 जेके उहे माना पाण भराघर आहिनि। पोइ उन्हनि सर्वे कई। पोइ असांजी जॾहिं पाड़े जी तनज़ीम ठही, सभ खां पहिरियों उन्हनि पाड़े जी तनज़ीम ठही, त उन्हनि जेके माना उन्हनि ॿुधायूं ॻाल्हियूं त हे कंदा हुआसीं, त उन्हनि जी जेका बचत जी उन्हनि ॿुधायो, त उन बचत जी हिन जी ॻाल्हि असांखे वणी। ऐं पोइ असांजे पाड़े जे जेके बि अदियूं हुयूं, माना तक़रीबन हुन में 20 मेंबर जेको हुयूं अदियूं, 20 घराणनि जूं, त उन्हनि चयो त असां जेको अदी खे जेको असां मूंखे सिलेक्ट कयूं, त हीअ अदी जेका असां मैनेजर कंदासीं, ऐं असां बचत पैसा बि हिन वटि रखंदासीं। पोइ उन्हनि कयो। पोइ उन खां बाद में वरी असां जेके वीओ ठाहियूं, उन में असांजी डिस्ट्रिक्ट लाड़काना में असांजी ट्रेनिंग थी 2016 में। वरी उन खां पोइ 2017 में असांजी LSO ठही। LSO में असां हर महीने जेको आहे त जनरल बॉडी जेका बि असांजी हुन में मीटिंग रखंदा हुआसीं। पोइ उन में कंहिं बि कहिड़े बि ॻोठ जो को मसइलो माना उतरे बयानु कंदा, त अदी हर अदी ॿुधाईंदी त मुंहिंजे ॻोठ खे इहे मसइलो आहे, मुंहिंजे जो हुयो आहे। पोइ असां कुझु माना जेके स्कीमूं ॾिसंदासीं, हिन ॻोठ में कहिड़ी ज़रूरत आहे, कहिड़ी शइ जी। पोइ किथे रोड रस्तनि जी ज़रूरत हुई, किथे मिठे पाणी जा नलका लॻाराया विया, ट्यूबवेल ॾिना विया, उहे असां सहूलियतूं कयूं। ऐं उन खां पोइ असां माना जेके औरतूं हुयूं, त उन्हनि खे असां बिना व्याज जा कर्ज़ वठाए ॾिना। वरी जेके सफ़ा ग़रीब माना औरतूं हुयूं, उनखे असां माना इमदाद IG जी वठी ॾिनो, 200 जेको आहे त 42 औरतुनि खे असां इमदाद वठाए ॾिनो।
उहो इमदाद वठाए ऐं उन खां बाद में जेका असांजी छोकिरियूं उन्हनि खे हुनरी सिखिया जेका असां 53 छोकिरियूं यूनियन काउंसिल में उन्हनि खे मां ज़ेबिस्ट कॉलेज मां जेका त सिखिया कराई 3 महीननि जी। उन्हनि मां कुझु सिलाई कुझु मशीन जो भर्त हुयो ज़ेबिस्ट लाड़काणा उते 3 महीना माना हिन जी गाॾी पाण सां माना ईंदा हुआ असांजे इदारे वारा छोकिरियुनि खे खणी ईंदा हुआ सुबुह जो ऐं वापसी ते मंझंदि जो छॾे ईंदा हुआ। उन्हनि मां माशाअल्लाह हाणे असां तक़रीबन छोकिरियूं जेको आहे त पंहिंजो माना घर हलाइनि थियूं उहे माना मशीन ते। हाणे मुंहिंजो जेको आहे ॻोठ में माना 25 छोकिरियुनि ते मुश्तमिल माना हिकिड़ो ग्रुप आहे उनजो BDG नालो जेको आहे सूंहं ग्रुप जो नालो आहे और BDG ठहियल आहे ऐं उन्हनि में जेको मुंहिंजी निगरानी में छोकिरियूं माना उहो सॼो एप्लिक जो कमु या ॿिया भर्त था थियनि पोइ उनजो कंदा आहियूं। पोइ उहो विकिरो हुननि खे मां कराए ॾींदी आहियां। सखर जेको असां सत्यन संगी मां आयो आहे स्टाइल लॻाईंदा आहियूं उतरे उनजा मां सामान पहुचाईंदी आहियां उतां खां माना जेको थींदो आहे उहे उतरे जा संभारा होटल में स्टाइल असां पंहिंजा हणंदा आहियूं। कल्चर डे को थींदो आहे उतरे स्टाइल लॻाईंदा आहियूं उतरे। पोइ मुंहिंजे जेको आहे भाउ माना मूंखां नंढो आहे पर उनजी मूंखे सपोर्ट घणी हुई। शुरू में माना ॻोठारा एतिराज़ कनि नालो छा आहे उनजो? मुंहिंजे भाउ जो समीला नालो आहे। इंटर कई मुंहिंजो भाउ पर बसि बेरोज़गारी बसि उहो पंहिंजी हाणे ज़मीन इहो वाड़ी वखरी कंदो आहे। मच्छी जी खॾ अथसि मुंहिंजे भाउ खे उतरे कंदो आहे। मां पंहिंजे भाउ सां गॾु रहंदी आहियां। हाणे तव्हां छोकिरियूं तव्हां सभु उहे मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स में जी त हाणे उते तव्हांजे ॻोठ में तब्दीली कहिड़ी आई आहे? तब्दीली ॻोठ में इहा आहे त माना मुंहिंजी नज़र में इहा त असां जेके ॻोठाणियूं औरतूं त माना इहो सम्झंदासीं त असां जेके औरतूं आहियूं त अलाह साईं असांखे सिर्फ़ु इन लाइ पैदा कयो आहे त माना लटा कपिड़ा धोअणु थांव धोअणु ॿुहारी ॾियणु ॿार पालणु मुड़ुस जी ख़िदमत करणु ऐं मरी वञणु पर माना जॾहिं खां असां इहे प्राइवेट इदारा NGOs आहे इन्हनि असांखे तरबियतूं ॾिनियूं ट्रेनिंग करायूं असां सखर ताईं ट्रेनिंग कई त इन में माना हिकिड़ो असांखे जज़्बो जाॻियो त इहे कम त असां करे सघूं थियूं। पर माना इहो असां सम्झो त असां में ॿी बि हिकिड़ी सलाहियत आहे त असां पंहिंजे लाइ पंहिंजे ॻोठनि लाइ पंहिंजे यूनियन काउंसिल लाइ पंहिंजे मुल्क लाइ बि कुझु करे थियूं सघूं। माना हिकिड़ो अहसासु जाॻियो त असां में त सलाहियत आहे त असां त माना कुझु करे थियूं सघूं ऐं असां जेको आहे त माना मर्दनि जी जेको आहे त माना मोथाज असां नथियूं थी सघूं। तव्हां मदद जेका कई जी त उन में इमदाद वठी ॾिनव? जी सर असां पंहिंजी यूनियन काउंसिल में 242 औरतुनि खे मां जी इमदाद वठी ॾिनो। उन मां किन खे 14,000 15,000 उहे सभु ऐं माना मां सां जेको हालांकि मां ग़रीब हुअमि माना नंढड़ा मुंहिंजा ॿार पर माना पाण जेको जी इमदाद मां न खयूं। मां पाण CIF कर्ज़ु खयो जेको मां वापसि कयो। उन मां सिलाई जी मशीन वरिती पहिरें दफ़े उहा मां सिलाई कंदी हुअमि। वरी उन खां बाद में 50,000 जेको मां खयूं एग्रीकल्चर लाइ। वरी उन खां पोइ इंटरप्राइज़ में जेको आहे त उहो मां 1 लख खयूं। मां पोइ मुंहिंजी माना भाउ जी मच्छी जी खॾ उहा ख़ाली पई उन में असां मच्छी विझराई उन में जेके वण पोखराया पोइ उन मां फ़ाइदो वरितो ऐं मां कर्ज़ु पंहिंजो टाइम ते क़िस्तूं जेके हूअ अदायगी कंदी सॼो कर्ज़ु लाथई? सॼो कर्ज़ु लाथो। ऐं जिन ॿियनि भेणनि खे तो कर्ज़ु वठी ॾिनो उन्हनि लाथो? हा सर सभिनी कर्ज़ु लाथो। असां माना 3 चकर माना 3 दफ़ा मां पंहिंजी यूनियन काउंसिल में कर्ज़ु वठी ॾिनो आहे। सभिनी ॾिनो वापसि? किन माल मवेशी लाइ जेके वठनि पियूं वधियूं त उहे साल लाइ जेके एग्रीकल्चर ॿिज भाण माना मुंझनि पिया माना ज़मीनदार व्याज ते पिया ॾियनि जेकॾहिं पंहिंजो रोक पैसो हूंदो त उनखे बचति थी थिए उहे 6 महीननि लाइ। ऐं मुंहिंजे ॻोठ में माना अधु दुकानदार लाइ माना दुकान लाइ खयां उहे अधु पाण माना कपिड़े जा दुकान जा मेकअपनि जा दुकान उहे माना अॼु बि मुंहिंजे ॻोठ में आहिनि जेके अधु पाण दुकान थियूं हलाइनि। वाह वाह। ऐं असां सर सिहत सफ़ाई ते सेशन ॾिना माना ख़ासि करे मुंहिंजो जेको त माना औरतुनि जी तालीम ते न्याणियुनि जी तालीम मां चवंदी न्याणियुनि खे तालीम वधी आहे? हा असां मां पंहिंजे ॻोठ में बालगाना स्कूल माना खोलरायो उहो जेको त माना अधु जेके शादीशुदा वॾी उमिरि जूं उन्हनि खे असां पढ़ायो। तव्हां पढ़ियो? हा सर मां बि हा। अच्छा हा मां सर माना 5 दर्जा पर माना इहो मां इंग्लिश पढ़ी वेंदी हा। वाह वाह। हा इंग्लिश पढ़ींदा त इन में असांखे माना मां ईअं थी चवां त माना काफ़ी माना सुधारो अचे वियो आहे हिकिड़ो शहूर अचे वियो आहे। पर असांजो जेको मुआशिरो आहे असांजा ॻोठ जेके आहिनि त इन्हनि खे अहिड़े माना प्रोग्रामनि जी अञा बि ज़रूरत आहे। पोइ उन ज़रूरत वधाइण लाइ कयो छा था?
माना सरकारी इदारा गैर सरकारी इदारा इन्हनि सां असां मिलूं था त असांखे माना अहिड़ियूं ॾियो त असां माना ॻोठनि में जेके आहिनि त हिकिड़ो शहूर आणियूं सहूलियतूं कयूं पोइ तालीम सरकार जे लाइ। पारां ही बि त सरकार जो इदारो आहे, जी जी पर सिंध सरसो गवर्नमेंट जे तरफ़ां। पर सिंध गवर्नमेंट ॿी का मदद करे थी? सर सिंध गवर्नमेंट ई माना जेके असां DC सां मुलाक़ात हर 6 महीने तालका मीटिंग थींदी आहे माना तालके लेवल ते, उन में मां पाण बि वेंदी आहियां त उन्हनि में पोइ असां माना पंहिंजे यूनियन काउंसिल जी सॼे माना जेके बि ॻोठ माना 19-20 मुंहिंजी यूनियन काउंसिल में ऐं नंढा वॾा जेके 57 तक़रीबन ॻोठ आहे। कुल मायूं घणियूं आहिनि तो वटि? मूं वटि सर 2092 सभु सुञाणे थी सॼी यूनियन काउंसिल। हा मां पंहिंजी यूनियन काउंसिल कोठी कलोड़ी सर माना कहिड़े बि रस्ते खां लंघंदी आहियां चवंदा भाॼी परी न वञे थी। अच्छा हा ऐं मूंखे चवंदा माण्हू त बात इहो माइन खे चवंदी आहियां त भई कीअं चओ तूं असां नंबर मोबाइल जो लिकायूं। मां पंहिंजी यूनियन काउंसिल मां जॾहिं वेंदी आहियां मां पंहिंजो नंबर उछनी थी वेंदी आहियां त मूंसां राब्तो कयो मूंसां ऐं माना मूंखे माना जेके असांजे UC चेयरमैन हा उन्हनि माना चयो त तोखे जेके बलदियाती वोट थींदा आहिनि इन में तव्हां इलेक्शन में अचो त मां चयो न सर माना असांखे सियासत खां माफ़ु कयो। छो भला? न बसि सियासत न बसि असां चऊं था माना ख़िदमत ख़ल्क़ माना कयूं पर सियासत जे करे न, नथा हा। अॻिते वधो ऐं न? मुंहिंजो माना सौटु हुयो उहो काउंसलर हुयो त उन में इलेक्शन जो एजेंट थी त मां एजेंट बि न थियमि। न बसि सियासत न बाक़ी हीअं माना ॼण दिलि खे सुकून मिलंदो आहे माना कंहिं ग़रीब जी भलाई था कयूं छो त मां पाण हिकु ग़रीब माना आहियां त मां ॼण मूंखे हिकिड़ो दिलि खे सुकून मिलंदो आहे त माना कंहिं औरत जी कंहिंजी मदद कयां त ॼण मुंहिंजी तमामु इज़त यूनियन काउंसिल में हूंदी आहे। कहिड़ो बि कुझु बि थींदो आहे त चवंदा आहिनि असां भाॼी खां पुछूं असां पोइ इहो कमु कंदासीं। ये 2000 मायूं गॾु करण में तोखे टाइम घणो लॻो आहे? टाइम सर 2016 खां वठी जेको 2016 8-9 साल लॻी। 8-9 साल थिया पर मुंहिंजी यूनियन काउंसिल जूं माना जेके आहिनि त 114 CO आहिनि जेके पाड़े सतह जूं तंज़ीम त माना 2016 में ठहियूं त मूंखे अॼु मुंहिंजे दिमाग़ में 114 CO जा मूंखे नाला यादि आहिनि। वाह वाह भला उन जे मायूं हिकु महिल गॾु करे जी सर त घणो टाइम लॻंदे? उहो सर माना असांजे सखर बिलाल भुट्टे जो प्रोग्राम थियो आहे जंहिं सां त माना सर मुंहिंजे हिकु ॾींहुं अॻु में मूंखे सर वारा फ़ोन कंदा त अधीअ सुभाणे जेको असां फलाणे टाइम ते तोॾे 10 वेनियूं मोकिलींदासीं असांखे जेको आहे तोते मां त तूं ई माना कमु कंदे हीअ असांखे मां ई माना असांजो पहचान त उन लाइ सर माना सिर्फ़ु मूंखे हिकु ॾींहुं अच्छा हिकु ॾींहुं लॻे माना तिंडे किंडे माना कॉन्टेक्ट फ़ोन ते कयां किंडे पाण वञा त उहे माना शुरू में मर्द चवंदा त तूं असांजी मायूं अधी अलाए काॾे वठी थी वञे हीअं अलाए छा थींदो कीअं पर न हाणे न आहे हाणे यकीन आहे। परवीन घणियूं आहिनि हुते? परवीनियूं आहिनि सर आहिनि हा एतिरो शहूर आयो आहे माना मूंखे त अगरि मां न हूंदमि त इहो मूंखे यकीन आहे त माना मुंहिंजी जॻह ते ज़रूरु माना हिकु या ॿ परवीन निकिरंदी। अच्छा हा पोइ उहा परवीन जेका निकिरंदी त उन्हनि में बि एतिरो ई हौसलो आहे हिमत आहे माना मां ईअं थी सम्झां त उन्हनि खां मूंखां वधीक बि थी थो सघे उन्हनि में हौसलो उहे पढ़ियल तोखां वधीक पढ़ियल वधीक छा त उन्हनि खे तालीम घणी आहे। अच्छा हा ऐं शुरू में जॾहिं 2016 में सरसो वारा त पढ़ियूं लिखियूं त घणियूं हुयूं किन खे इजाज़त न हुई के माना चवनि पिया इहो बसि ईअं आहे मिड़ई माइनि खे घुमाइनि था फेराइनि था खाराइनि पीआरनि था माना पर पोइ जॾहिं सर हिन इदारे खे माना साल या 2 साल गुज़रियो त माना पोइ माना माण्हुनि में हिकिड़ो शहूर आयो त हे हिकिड़ो भलाई आहे। हिननि जो जेको वॾे मां वॾा जेका मेन पॉइंट माना असांजे हिन प्रोग्राम जी न बचत असां माना हिकिड़े अदियूं जेके महीने में हिकिड़ो 20 रुपया पोइ रखनि सर पर उहो हिकिड़ी बचत असांजी सम्झ हिकिड़ो हथियार थी वई। अचानक माना कंहिं अधीअ जी डिलेवरी पई थिए का बीमारी पई थिए मसइलो पियो थिए त उहे असांजे ॻोठ जा जेके वॾेरा उन्हनि वेंदियूं 2,000 लाइ त महीने खां पोइ चवंदा आहिनि असांखे 4,000 ॾिजो। पोइ उहे जेके असांजी पाड़े सतह तंज़ीम ग्रुप पोइ माना कंहिं अधीअ खे अचानक ज़रूरत थींदी आहे त पोइ उन माना असां जेको आहे उन्हनि खे ॾींदा आहियूं 2,000 थिया 5,000 थिया 10,000 बि असां उन्हनि खे ॾींदा आहियूं बचत मां। पोइ वरी उन ॾींहं खे जॾहिं थींदा वरी उहा वापसि कंदी वरी उहा वापसि बचत रखंदासीं। ॾुखिया ॾींहं सरसो में कमु कंदे कहिड़ा ॾिठई?
ॾुखिया सर इहे ॾींहं हुया जेके माना असां जेका वीओ जी ट्रेनिंग कई। अञा ॿी ॻाल्हि ॿुधाए, तोखे पाण खे यकीन करण में घणा ॾींहं लॻा त हीअ जेके आया आहिनि टीम में मायूं मर्द इहे सचा केतिरा हूंदा, इहो तोखे केतिरो टाइम लॻो हिननि खे ॾिसण परखण में? सर इहो असां बसि माना एतमाद यकीन कयो। असांजे माना असां जेको हेॾो पोइते पियल हूं, असांजे माना अंधेरे माना ऊंदाही में रहूं था, थी थो सघे हीअ अलाह सां हिकिड़ी रोशनी जी किरण असां लाइ पैदा कई आहे, इन्हनि ते एतमाद करे ॾिसूं पोइ जिथे ॻाल्हि बीठी। पोइ जेको एतमाद कयो उन ते लथा या लथा सर? हा जेको असां माना सोचियो हो न त इदारो अञा बि उन खां वधीक असांजी सपोर्ट कई वई। हाणे आख़िरी ॻाल्हि थो पुछां, जी सर, छा सोचियो अथई त कोठी कलोड़ो जेका यूनियन काउंसिल आहे उन में सरसो खे ॿियो छा छा करणु खपे? सर मां सरसो खे इहो थी चाहियां त माना असांजी जेका यूनियन काउंसिल कोठी कलोड़ी में आहे उन में जेको आहे त माना नियाणियुनि जी तालीम ते थोरो तवजो ॾिनो वञे, वधाए वञे। हा, नियाणियुनि जी तालीम ते थोरो स्कूल वधाइनि, हा उहो कजे। ऐं ॿियो जेको आहे त असां वटि जेको आहे त माना सपोर्ट जीअं ॾिसो हाणे अहिड़ो कोई अचे प्रोग्राम जंहिंमें माना हिकु त नियाणी जी तालीम हुजे, ॿियो को अहिड़ो हुजे जंहिंमें माना असां औरतूं जेको हिकिड़ो सेंटर नमूने हुजे जिते असां पंहिंजो हुनर हुजनि जेका हिकिड़ो माना उते मौक़ो मिलियो असां उते कमु कयूं, जा माना हिकिड़ी थींदी आहे त किथे असांजी राब्ताकारी कराए ॾियनि त असां माना उते पंहिंजा जेके बर्थ आहिनि उहे असां माना उते विकिरो कयूं। उहो त हूअं त असां सखर बि त आणींदा आहियूं पर उहो परे थियो। हा, तव्हांखे हिकिड़ो सेंटर खपे, ॿियो वोकेशनल इदारो खपे जिते नियाणियूं सिखनि सिखनि। हा, त मां त पंहिंजी ज़िंदगी मां मुतमिन आहियां ऐं मां चाहियां थी त माना इहो आहे त मां इंशाअल्लाह पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदमि ऐं मुंहिंजी अदड़ी जी मुंहिंजी नियाणी जी ख़्वाहिश आहे त मां जेको अॻिते पढ़ी सघां, पर मूंखे एतिरा माना मां हुनखे चयो माना जेतिरो पढ़ाए सघी मां मूंखे एतिरा माना वसाइल न आहिनि। माना अॻ में जेको असां कुझु CRP जा सेशन कहिड़े सेशन ॾियूं पिया उन में माना कुझु आमदनी थिए पई, वरी उहो 5 सालनि जो प्रोजेक्ट उहो असांजो पूरो थी वियो। हाणे जेको असां पंहिंजो जेको हुनर वग़ैरह बसि उन ते घर हले। का अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां करणु चाहियो? मूंखे मां ख़ासि करे जेके असांजूं अदियूं आहिनि, ख़ासि करे जेके ॿहिराड़ी इलाइक़नि में रहनि थियूं, त मां उन्हनि खे इहो पैगाम ॾींदमि त पंहिंजे हक़ लाइ माना जेको आहे लड़ो। तव्हां माना जेके त सभई अदियुनि खे मां इहा थी कयां माना जेका दरख़्वास्त तव्हां परवीन न थियो, छो त मां पंहिंजे हक़ न वठी सघियमि, मूंखे पंहिंजो हक़ न मिलियो त मां चाहियां थी पंहिंजे हक़ लाइ लड़ो, पंहिंजे घर वारनि खां ख़ानदान वारनि खां पंहिंजा हक़ वठो ऐं जेको आहे त वधि में वधि पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियो ऐं उन्हनि खे जेके ख़ुदार आहे त उन्हनि जी जॾहिं तव्हां माना शादी कयो त पंहिंजे नियाणियुनि खां ज़रूरु पुछो, इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे नियाणियुनि खां हिकु दफ़ो पुछो त छा तव्हां हिते आमादा आहियो या न आहियो ऐं पंहिंजे हक़ लाइ लड़ो। छो त मूंखे माना सपोर्ट मिली बि न बि मिली त मां पंहिंजो हक़ वठी सघां, मां पंहिंजा जेके मुंहिंजा हक़ हुया मां न वठी सघियमि। मुंहिंजो इहो पैगाम आहे ऐं वधि में वधि जेको आहे त मुंहिंजो इहो आहे त पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियो त उहे अॻिते अचनि ऐं पंहिंजे हुनखे हक़नि जी ख़बर पए त असांजा हक़ कहिड़ा आहिनि। परवीन, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿोल में तव्हां किरोड़नि अरबनि जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि जो मुल्ह किरोड़े अरबे रुपयनि खां बि मथे आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे खपे त हिन लाड़काणे ज़िले जी वसंदी में हिननि खे वोकेशनल सेंटर ऐं हिननि खे सिख्या मर्कज़ ऐं नियाणियुनि जे स्कूलनि जी तालीम जे वाधारे लाइ सिंध गवर्नमेंट जे वास्तेदार इदारनि खे कमु करणु खपे। ऐं केॾी वॾी ॻाल्हि कई परवीन त हूअ औरतुनि खे पैगाम ॾींदे चवे थी जे मां हक़ न वठी सघियसि त तव्हां मूं जहिड़ियूं न थियो पर हक़ वठो। ऐं उन खां बि वॾी ॻाल्हि हीअ कई त वालदेन पंहिंजी नियाणीअ जो रिश्तो कनि, हिकु दफ़ो पंहिंजी नियाणीअ खां पुछनि त उनजी उते मर्ज़ी बि आहे या न। असां जेकॾहिं
इन क़िस्म जे माहौल में दाख़िल थियासीं त उन सां नियाणियुनि जी रुगो भलाई कान थींदी, हीअ सोसाइटी बहितर थींदी, ॿार बच्चा बहितर थींदा ऐं असां जो नियाणियूं तालीम में हुनर में अॻिते वधंदियूं। ऐं परवीन तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं। लीडर टीवी ॾिसण जी लख महिरबानी।